मांझन बरसात लाखा शहर में कुदरती वसीला जिदोजहद कमेटी के सॾ ते गैस ऐं ॿियनि सहूलियतुनि जी अणहूंद ख़िलाफ़ शहरनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी कारकुननि पारां शाही बाज़ार खां यकतारो चपड़ी वॼाए अनोखी रैली कढी अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौके ते अॻवाननि एडवोकेट ख़ुदाबख्श थेबो, मौलाना सुधीर अहमद रिंद, मोहम्मद उमर अबड़ो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सुभाणे 8 मार्च ते समूरी दुनिया में औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वेंदो। उन्हनि जे हक़नि जी बराबरी ते ॻाल्हायो वेंदो, पर तालके मांझनि जूं औरतूं हक़ त छा पर बुनियादी सहूलियतुनि खां बि वांझल आहिनि। इहो न सोचियो आहे त हिते इंसान रहनि था, हिते माइरूं भेणूं असांजी नियाणियूं जेके छेड़नि ते रध पचा कनि थियूं, उन्हनि जो अखियुनि जो नूर ख़तमु थी चुको आहे। असां इन कुमराननि खां ऐं इन वसार इहो घुरूं था त पोइ महिरबानी करे असांखे गैस ॾियो ऐं असांजे इलाइक़े ते जेके सोशल फंड आहिनि उहे ख़र्च कयो। पोइ असां इलाइक़े में किथे पाणी कोन्हे, किथे रोड रस्ता कोन्हनि, किथे मोरियूं डठियूं पियूं आहिनि, माण्हुनि जा गस पंध लॻा पिया आहिनि, पर हिन हुक्मराननि ऐं हिन कामोरनि का बि कन ते जूं कान थी सुरे त ही रुगो इलाइक़े जा मसइला हल कराए सघनि। हुननि चयो त पंहिंजी ज़मीन जी गैस हुजण बावजूदि हिन जदीद दौर में भी असांजी औरत आलिन काठियुनि ऐं कचनि छेड़नि ते रद पचा करे पंहिंजे अखियुनि जो नूर निचोड़े रही आहे। असां वक़्त जे हुक्मराननि ऐं मुल्क जे आला अदालतुनि खां मुतालबो करियूं था त हिन अवामी एहतजाजनि जो नोटिस वठी शहरनि ऐं ॻोठनि खे ॿारण लाइ गैस समेत ॿियूं बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk